अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु असीं आहियूं सखर साइट एरिया में। हिकु तमामु ख़ूबसूरत गुलनि ॿूटनि वणनि जी हिकिड़ी नर्सरी आहे जेका राहूजा नर्सरी जे हवाले सां नाले सां मशहूरु आहे। ऐं हिते जॾहिं असांजो अचणु थियो त तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़रु आयो। ऐं हिते जेको असां आया आहियूं वो इंतहाई प्री प्यारे दोस्त असांजे बहितरीन शाइर ऐं गुलकार मोहतरम सुल्तान खोरखानी जी नींद ते दावत ते पहुतासीं। ॾाढो मज़ो आयो आहे, इंजॉय आयो आहे। मूंसां गॾु मुंहिंजा तमामु प्री प्यारा ऐं सीनियर आर्टिस्ट मोहतरम एस भट्टी साहब ऐं मोहतरम मीर सोबदार सईद साहब उर्फ़ घोबाटो ऐं उर्फ़ बल्लू व्याजी ऐं सुल्तान असांजो दोस्त आहे। हेॾां अचो। सुल्तान खोरखानी असांजो दोस्त आहे जेको तमामु सुठो शाइर बि आहे ऐं सुल्तान खोरखानी खां हिकिड़ो सुठो आवाज़ु ऐं कलाम बि ॿुधंदासीं। मीर साईं खां मां चाहींदुसि मीर साईं खां कुझु टोटको ॿुधूं। टोटको इहो कहिड़ो ॿुधूं? बसि यार दिलासो ॾिनई त तोसां मिलां थी। हा पुराणो थी वियो तूं पाण ॾिसे थो। हा दिलासो ॾिनई त तोसां मिलां थी, अॼु न सुभाणे चङो पोइ ॾिसां थी। सॼी राति विहारे दिलासे जी धप ते, सुबुह जो चयई त चाचा हलां थी। सवेर को जेको उहो मां ॿुधायोमांइ न त असां संगत जूं हा पंहिंजे प्री प्यारनि जूं राहूं ईअं ॾिसंदा आहियूं जीअं बरोचन जा ॿार जहाज़ जो आवाज़ु ॿुधी ऐं वात पटे ॾिसंदा आहिनि बसि बसि यार भट्टी साहब छा थियो आहे? बसि यार वरी बि पा बसि यार ॻाल्हि न वणी जा वरी बि भट्टी साहब बसि यार। हाणे असांजो मां चाहींदुसि त असांजो दोस्त जेको आहे सुल्तान खोरखानी साहिबु तमामु सुठो आवाज़ बि रखे थो ऐं सुठी शाइरी बि कंदो आहे। पाण मां चाहींदुसि पंहिंजी शाइरी पंहिंजे आवाज़ में ॿुधाए त जीअं तव्हां बि हुन मां महज़ूज़ थी सघो। जी बिल्कुलु। थिए थो मुंहिंजी तो सां सची दिलि आहे, मने न मने जानी तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजी तो सां सची दिलि आहे, मने न मने जानी तुंहिंजी मर्ज़ी। बसि यार वो असां आहियो मोलाई माण्हू, तुंहिंजे जहिड़नि मां छा ॼाणो। प्यार जा बुखिया